नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां दरगाह हज़रत सचल सरमद गेट साम्हूं क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार टालर जो मोटरसाइकिल खां टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो सुई गैस वासी फयाज़ वल्द न्याज़ जोगी फ़ौत थी वियो आहे। टक्कर जे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो राणीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम, इन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि, ॿुधायो नाज़रीन खे। जी बिल्कुलु, राणीपुर भरिसां दरगाह सचल सरमद गेट साम्हूं क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार टालर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो सुई गैस वासी फयाज़ वल्द न्याज़ जोगी फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त 3 ॼणा सत्तार उॼड़नि सनाला ऐं मोहम्मद वसीम ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ राणीपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे 2 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणित जोगी हुजण करे खेसि गंभीर अस्पताल मुंतक़िल कयो आहे। इतलाह ते पुलिस पहुची वाक़े जा तफ़सील वरिता। आख़िर ताईं वाक़े जो केरु दाख़िल न थी सघियो आहे। जी महिरबानी नदीम शेख, तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ।